नो शो रोज रिपोर्ट जुल्फकार अली ट्रगड़ थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी नवाब शाह जे मैनेजर मुजीब रहमान खास के लिए मेगा ब्लड डोनेशन कैंप के हवाले से सरदार अली आलमानी बलोच चेयरमैन टाउन कमेटी ठारू शाह सां अहम मुलाकात थी। गुज़री मुलाकात में थैलेसीमिया के मौसूम बचड़न के लिए मेगा ब्लड डोनेशन कैंप पाकिस्तान पीपल्स पार्टी ठारू शाह जिले के अगवान कारकुनन और शहरन की सहकार से मेगा ब्लड डोनेशन कैंप जो इनकाद किया वियो। अड़न ख़्यालन जो इज़हार सरदार अली आलमानी बलोच चेयरमैन टाउन कमेटी ठारू शाह कियो ऐं वधिक चो त असां हर मुमकिन कोशिश कंदा रहंदासीं ऐं थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी नवाब शाह जे मैनेजर अब्दुल मुजीब रहमान ऐं संदसि टीम सां गॾु आहियूं। असीं मिली करे थैलेसीमिया जे बचड़नि जे लाइ ब्लड डोनेट जो कैंपूं लॻाईंदा रहंदासीं त जीअं इन्हनि बचड़नि जूं ज़िंदगियूं बचंदियूं रहनि। उन मौक़े ते मैनेजर मुजीब रहमान चयो त मेगा ब्लड डोनेशन कैंप सरदार अली आलमानी बलोच जे ताउन सां जल्द ठारू शाह शहर में लॻाई वेंदी ऐं असांखे उमेद आहे त हिन मेगा ब्लड डोनेशन कैंप में ज़िले में लॻंदड़ सभिनी कैंपनि जी निस्बत में घणे में घणो ब्लड डोनेट थींदो।